पर ये गालियों अलिफ जी ये जूं हर कन ताणी पहुचन थियूं हाँ जो को दौर है जो कैमराऊं हर कंहिं हथ में कंहिंखो लिकन कोन थियूं हिनमहिल मां के मथे में सूर कोन हो जो मां हिते अचे बनी वती ये बनियूं ये 8-10 करोड़ खर्च करे मां ॿिए हंधि बि वठी सघां थो हर टाइम में 3 साल थी विया आहिनि 4 मूंखे ॿुधंदे रुगो तव्हांजी इहो रड़ियूं हूंदियूं आहिनि त साईं फलाणो मक्सी साहिबु असांखो हीअं करे वियो फलाणो असां सां हीअं नाजाइज़ी थो करे फलाणे असां सां हीअं कया तव्हां हितां खणी कागज़ नेब ताणी बि पहुतव तव्हां हितां कागज़ खणी कोर्टुनि ताणी बि पहुतव हिन महिल ताणी उहो वाटर वही न सघिया अॼु बि मां तव्हांखे इहा शइ चवां थो त हे जेको बि हिते असां कोशिशूं कयूं था वेहो बाबा वेहो 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 जेके बि कोशिशूं आहिनि उहे इन करे आहिनि जे तव्हां सां इहे जेके नाजाइज़ियूं थियूं आहिनि त उन नाजाइज़ियुनि खे असां सिधा कयूं को चए साईं मुंहिंजो पाणी हुनजो 100 जरेब जो आहे त 1000 जरेब आबाद करे तव्हांखे उहो चवंदा त अंगूठो ॾेखारी थो वञे हिन महिल इहे ज़मीनूं वठण जो मक़सदु इहो जे कंहिंसां नाजाइज़ी थिए त मां बि हुनजो पाणी बंदि करे सघां को बि कन खोले पंहिंजा सभु करो ॿुधो मां 2 लफ़्ज़ ज़रूरु चवंदो आहियां त नाजाइज़ी कंहिंसां न कयो कंहिंजी नाजाइज़ी सहो न वरी खणी केरु अॼु मां इहा ॻाल्हि वाज़े कंदो त भला त हे जेके 3 पोलिंगियूं आहिनि हिननि में जे तव्हां बुज़ुर्गनि में पाण में बि का रंजिश आहे त क़ुर खणी हिकु ॿिए खे ठाहियो हे वेठो आहिनि इक़बाल हिनमहिल चेयरमैन आहे छोकिरो हुनजो पर हिनमहिल अॼु खां 15 ॾींहं अॻु में जवाबु ॾिनो त न ॾींदासीं इहो तव्हांजी यकमुश्ती तव्हांखे मां घुराए सभिनि खे इहो चयो त भाउ वेहो हिकु हंधि चओ असां बीहूं था तव्हांखे मोकल आहे जंहिंखे जेको वॼाड़े वञे इलाज करे सी कढियो बेशक बिल्कुल पंहिंजी ताक़त विञायो न कंहिंजा नौकर न आहियूं हिते असांजी मर्ज़ी आहे जे असां सां को बेवाजिबी कंदो त असांखे उहो अंगूठो हुनखे बि ॾेखारे सघूं मां कुझु न ॼाणियां मां कुझु ॿुधां न मूंखे 26 तारीख़ शाम जो इन 3 पोलिंग जो रिज़ल्ट 2 लशर न तो अखियूं पटे और उहा शइ पंहिंजी वाज़े करे मां वरी वरजायां थो जे त पाण में का नाराज़गी आहे को तव्हां में चवंदा आहिनि त को हेॾे होॾे थियल आहे उनखे उनजो बि कन वञी मचो पाण उनखे बि इलाज पाण कयो हिकिड़ा चवंदासीं त इलेक्शन गुज़रे पोइ असांजी माफ़ी वठंदासीं को माफ़ियूं कोन्हनि का ॻाल्हि कान्हे कंहिंजे लाइ माफ़ी उनजी इहा इहे हवाला था कनि कुझु ॾींहं अॻु में अचे मां वटि चयोसीं जेसि ताणी तूं न चवंदे मां थो रखणु छो खणी वञ पंहिंजे हया उन में रहो कहिड़ी बि सूरत में